नाज़रीन के अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त मीरो ख़ान लग वारह बैराज शाहपुर रेगुलेटर वट कड़ जा सरकारी वण वठजण लगा, इंतज़ामिया ख़ामोश। जीअं त नाज़रीन असांखे ॻुझो इतलाह मिलियो त वारह बैराज जा वण SDO रबनवाज़ अबड़ो साहब विकिरो कया आहिनि ऐं हीउ रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे, पर इंतज़ामिया ख़ामोश आहे ऐं को बि एक्शन खणण लाइ तयारु नाहे। ही जेकी वीडियो में अवां मंज़र ॾिसी रहिया हो, ही मीरो ख़ान लग वारह बैराज शाहपुर रेगुलेटर जा आहिनि जिथे कड़ जा सरकारी वण वढिया पिया वञनि। नाज़रीन इतलाह मूजिब ही वारह बैराज जा रोज़ानो वण वढे करे विकिरो कया पिया वञनि। असां तमामु घणी कोशिशि कई हिन वण वढण वारनि खां बयान वठण जी, पर कंहिं बि असांखे बयान ॾियण खां इनकार करे छॾियो। जेकी असां वीडियो फुटेज में रिपोर्ट ठाही, अचो त ॾिसूं ही मुकमल रिपोर्ट। अस्सलाम वालेकुम अदा, केरु आहियो दा? छा हाल आहे? ख़ुशि आहियो? नालो छा अथई? अली मोहम्मद। अली मोहम्मद। वण छो था वढियो बाबा? कंहिं चयो आहे तव्हांखे? न होॾे बि वॾो बबुर जेको आहे उहो वढियो पियो आहे। तव्हांजो नालो? गुलज़ार पाण ज़ात? सुमरा। नाज़रीन ही ॾिसी सघो था मीरो ख़ान वारह ते ही जेके कड़ जा वण कटिया विया आहिनि, ही मज़दूर बीठा आहिनि। नाज़रीन रिक्शा डाले ते ही वण कटियल आहिनि वारह शाख जा। अचो त हिननि खां बयान वठूं, ॾिसूं त हिननि जो छा चवणु आहे। ओदा अदा तूं बि बीह न, हेॾे थोरो बयान त ॾे न। दा काॾे? अबा छो हिन महिल त तूं आहे न? न हिन महिल त तव्हां बीठा आहियो न यार, तव्हां बि त हेॾे मुंहुं ॾेखारियो न। बाबा मज़दूर तव्हां इहो ॿुधायो न, कंहिं तव्हांखे चयो आहे? सिर्फ़ु बयान वठिणो आहे न, ॿियो छा आहे? अबा हाणे बयान न ॾींदे थोरो हिन में वीडियो त भराए। बाबा हेॾे हिन में सिर्फ़ु मुंडी त ॾेखार। छो भला यार, जॾहिं मासां ई नथो बीहे त पुलिस सां कीअं बीहंदे? थोरो सीसी ॾेखार बसि हिन में। नाज़रीन जीअं त आऊं मौजूदु आहियां वारह शाख मीरो ख़ान जे लग शाहपुर रेगुलेटर वटि। ही जेके वण वढिया विया आहिनि, अबा हाणे थोरो ॿुधाए तोखे कंहिं चयो आहे? न हे आहिनि छा स्कूटर वारा? अबा हिन महिल वढियो तव्हां न, मां कंहिंखां पुछां? अरे बाबा मां वेठो आहियां, तूं ख़बर आहे न? मालिक खे थाणे ते वठी था अचूं, गाॾी पर छो? ठीकु आहे। हा थाणे ते वठी था अचूं। थाणे ते वठी वञो, काॾे बि वठी वञो, वठी हलंदुमि थाणे ते। ॿुधो न, तव्हां उहो भले वठी वञो थाणे ते, असां तव्हां खां बयान वरितोसीं बसि। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त वारह शाख ते बीठा आहियूं मीरो ख़ान शहर जे लॻ। हिते SDO रबनवाज़ अबड़ो आहे ऐं हीउ बि हिकिड़ो वॾो बबुर हितां शाख तां कटे खणी विया आहिनि ऐं ॿियो खणी रहिया हुया त असां हिते पहुतासीं। ही तव्हां निशान ॾिसी सघो था, ही शाख जी कड़ आहे, ड्रब अथसि ऐं हितां बि वॾो हिकिड़ो बबुर वारह शाख तां खणी विया आहिनि, कटे विया आहिनि। नाज़रीन ही वारह शाख आहे मीरो ख़ान लग, जंहिंजी
वणनि जी रिकॉर्डिंग कईसीं जिते इहे मज़दूर वण वढनि पिया। ही वरी बि असां ही वार शाख ते बीठा आहियूं जेके कैमरा जी अख सां अव्हांखे असां ॾेखारियूं पिया। ही जेकी पंहिंजो शाहपुर खोखर रेगुलेटर आहे, ही कैमरा जी अख सां अव्हां ॾिसी सघो था। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त असांखे इंफॉर्मेशन मिली त SDO रबनवाज़ अबड़ो वण खपाया आहिनि, पर वण वढींदड़नि असांखे को बि बयानु न ॾिनो। जीअं त नाज़रीन हे शाख वारा जेके माण्हू वेठा आहिनि, इन्हनि खे मां चवां थो तव्हांखे ॿुधायूं था वण वढनि था, चवनि था न असां बयानु ॾींदासीं, न ई असां पंहिंजो असांजी रिकॉर्डिंग कर। ही जेके भाऊ आहिनि, ॿ ॼणा वेठा आहिनि, ही जेके हिन शाहपुर रेगुलेटर वटि मौजूदु आहिनि, जेकी बयानु ॾियण लाइ बि तयारु न आहिनि। मूं हुननि खे ॿुधायो त शाख जा वण कपजनि पिया, बि हुननि चयो असां न बयानु ॾींदासीं, न असांजी वीडियो रिकॉर्ड कर। अदा बयानु ॾींदव जी दा, माना तव्हां न ॾींदव न? हा ठीकु आहे, ठीकु आहे।